वज़ीर आज़म शहबाज शरीफ शंघाई सहकार तंज़ीम जी सरबराही इजलास में शिरकत लाइ ताजिकिस्तान के गादीवारे शहर दुशंबे खां काज़ाकिस्तान के गादीवारे शहर आस्ताना लाइ रवानो। वज़ीर आज़म इजलास में अहम इलाक़ाई और आलमी मसइलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रूसी सदर व्लादिमीर पुतिन ने उज़्बेकिस्तान के सदर शौकत मिर्ज़ाइयोव सां मुलाक़ातुनि जो इम्कान। पाकिस्तान IMF बेल आउट पैकेज लाइ समूरा शर्त पूरा करे वरता। नाणे वारे मुमलकती वज़ीर अली परवेज़ मलिक जो चवणु आहे त वफ़ाक़ी बजट में IMF जा समूरा मुतालबा पूरा करण खां पोइ पाकिस्तान हलंदड़ महीने $4 अरब खां वधीक IMF बेल आउट पैकेज ते स्टाफ लेवल मुआहिदो करण जी कोशिश करे रहियो आहे। आइन जो तहफ़ुज़ करण कानून ठाहींदड़नि ऐं अदालत जो कमु आहे। आइन ते अमल करण रियासत जे समूरनि माण्हुनि ते फ़र्ज़ आहे। PP हुकूमती दौर में समूरियूं गैर ज़रूरी तरमीमूं ख़त्म करे आइन खे असल शक्ल में बहाल कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त माण्हुनि अदालतुनि में दहशतगर्दनि ख़िलाफ़ शाहिदी ॾियण खां पासो कयो त असां तहफ़ुज़ वारो कानून ठाहियो। उन जो तालुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे जंहिं मुल्क खे गॾियल आइन ॾिनो। इंसानी स्मगलिंग, ट्रांसजेंडर ऐं अक़लियतुनि जे हक़नि बाबति फ़ौजदारी इंसाफ़ वारे निज़ाम में चैलेंजिस आहिनि। कराची में सिंध असेंबली ॿाहिरां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ NCST ऐं बैक्स उस्तादनि जूं सेक्रेटरी तालीम सां ॻाल्हियूं कामयाब। धरणो ख़त्म करण जो ऐलान। सेक्रेटरी तालीम जो चवणु आहे त क़ानूनी घुर्जियूं पूरियूं करे मुतालबा तस्लीम कया वेंदा। उन खां अॻु एहतिजाज कंदड़ उस्तादनि ते रेड ज़ोन में पुलिस पारां लठबाज़ी पिणु कई वई। मीरपुर माथले में हथियारबंदनि हथां शहीद थी वियल सहाफ़ी नसरुल्ला गिदाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाज। शहीद सहाफ़ी जे वारसनि ऐं सहाफ़ती तंज़ीमनि जे सॾ ते एहतिजाज में मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सहाफ़ियुनि जी शिरकत। एहतिजाज जी अॻवानी शहीद जी अमन पठाणी ऐं सहाफ़ी करे रहिया आहिनि। एहतिजाजी मार्च CM हाउस ॾांहुं रवानो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहीद नसरुल्ला गिदाणी जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 8 जुलाई ते पिशावर जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो सूबाई अॻवाननि सां गवर्नर हाउस में मुलाक़ात कंदो। पार्टी ज़रियनि मूजिब KP में तंज़ीमी मामलनि बाबति अहम मुशावरत थींदी। बिलावल भुट्टो गवर्नर हाउस में वर्कर कन्वेंशन खे ख़िताब बि कंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पाकिस्तान ब्यूरो ऑफ शुमारियत जो इजलास। वॾे वज़ीर जी समूरनि UCs ऐं टाउन्स जो डेटा शुमारियत ब्यूरो खे फ़रहाम करण जी हिदायत। UC ऐं टाउन जी आबादी, घरनि ऐं सहूलियतनि जी मैपिंग थियणु घुरिजे त जीअं ॿियनि ज़रूरतनि ते कमु करे सघिजे। ॿारनि जी डेटा बि UC ऐं टाउन सतह ते घुरिजे। वॾे वज़ीर जी हिदायत। सैयद मुराद अली शाह सूबे मां लॾ पलाण कंदड़नि जी बि डेटा तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट में इम्कानी बरसात निफ़ासी क़दमनि बाबति दरख़्वास्त ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इन साल बि मुख़्तलिफ़ इदारनि पारां मामूल खां वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। इदारनि खे इंतज़ाम करणु घुरिजनि। हुकुम जे नाक़िस हिकमत अमली सबबि 2010 ऐं 2022 जे ॿोड़ सबबि अवाम तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो। अदालत चीफ सेक्रेटरी, आपाशी सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 15 जुलाई ताईं जवाब तलब।